शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल में सभी दोस्तन खे खुश आमदीद। दोस्तों अज रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, सनसनीखेज़ थियण वारा आहिनि, धमाकेदार थियण वारा आहिनि। हाणे पंजाबेरी में दोस्तों तव्हांखे मुनाफ़क़त वधी वई आहे, इहो ॾिसण वटां मिलंदो छो त शेरल ऐं जेको आहे मुराद जो किरदार भी हाणे यको लगातार के तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो ऐं अकबर ख़ान जो किरदार भी यको लगातार छो सिको उन वटि आहे। उहा काफ़ी एपिसोडनि ताईं आख़िर ताईं मुंहिंजे ख़्याल में उनजो किरदारु तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। होॾां चाकर ख़ान जाबर जे पोयां जेको बाहि बारी आहे ऐं करीम ख़ान खे वार्निंग ॾींदो थो वते, इहो किरदारु ख़तमु थियण वारो न आहे, इहो भी लगातार हलंदो रहंदो। मंसूर ख़ान जो भी अहिड़े हिसाब सां हाणे दोस्तों ड्रामो अहिड़े मोड़ ते पहुतो आहे जंहिंमें तव्हांखे कुटको सटको ऐं भॼ डुक मार धाड़ मुनाफ़क़त पंहिंजनि जा वेही सभु कुझु सीन ॾिसण वटां मिलंदा। कुझु नवां किरदार भी अञा कुझु तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा पंजाबेरी में। ख़ुशख़बरी तव्हांखे इहा ॾियां त रियासत ड्रामे जा काफ़ी टीज़र ॿिया भी अची चुका आहिनि। हाणे उनजो पुरमो ईंदो, पुरमे खां पोइ ड्रामे जो ऐलान कयो वेंदो त फलाणी तारीख़ ते ड्रामो हलंदो। इहा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। अगरि अपडेट तव्हां असीं ताईं ॾिठी आहे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ऐं सुठो कमेंट भी कंदा। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। मूंखे उमेद आहे तव्हां इहो करे छॾियो हूंदो छो त तव्हांजा फेवरेट पसंदीदा गाना ड्रामा हर चीज़ असां हिते पुॼाईंदा आहियूं।